वयुअल्लिमुकुमुल किताब वल हिकमत वयुअल्लिमुकुम मा लम तकूनु तअलमून फज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरूली वला तकफुरून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल तव्हां असांखे इशाई निमाज़ बाजवाब नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में 2 नंबर सिपारो सयकून खां वठी तहवील क़िबला जो मसइलो बयान थी रहो। यानी अल्लाह तबारक व तआला इब्तिदा में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे लाइ बैतुल मुक़द्दस खे क़िबलो बनायो। 16-17 महीननि खां पोइ अल्लाह तबारक व तआला हाणे हुकुम फरमायो त बैतुल मुक़द्दस खे छॾियो, मस्जिदुल हराम जी तरफ़ नमाज़ में मुंहुं करे बीहो। इहो मसइलो बयानु थींदो आयो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अजीब अंदाज़ में इन मसइले जो इख़्तिताम बयानु फरमायो आहे। यकीनन तव्हांखे यादि हूंदो जन ॿुधो आहे त काबतुल्लाह शरीफ़ खे मस्जिदुल हराम खे क़िबले बनाइण जो जॾहिं हुकुम मिलियो त मके जे मुशरिकनि जा मुख़्तलिफ़ एतिराज़ हुया। हिकिड़नि चयो त मुस्लमाननि जे दीन जो त को ठिकाणो ई कोन्हे, कॾहिं हिकिड़े पासे मुंहुं करे नमाज़ था पढ़नि, कॾहिं हिकिड़े पासे मुंहुं करे नमाज़ था पढ़नि। हिकिड़नि वरी चयो त हिननि जो क़िबलो पंहिंजो आहे, यहूदियुनि जो क़िबलो वरी बैतुल मुक़द्दस आहे। नसराननि चयो त असां वरी मुंहुं ई क़िबलो ओभर जे तरफ़ था मुंहुं करे पंहिंजो क़िबलो बनायूं। अजीब अजीब अंदाज़ में मुस्लमाननि खे मुंतशिर करण जे लाइ नयूं नयूं ॻाल्हियूं करणु लॻा। अल्लाह तबारक व तआला उन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे अॼोकिन आयतुनि जे अंदरि पूरी काइनात जे इंसाननि खे गॾे करे मुख़ातब थी करे फरमायो आहे। मुशरिक बि हिन में अची था वञनि, यहूदी नसरानी बि अची था वञनि ऐं उहे ताबेदार सहाबी सॻोरा मुसलमान नवां पुराणा पक्का ऐं पुख़्ता बि पोड़ा पक्का बि सभु गॾे अल्लाह तबारक व तआला फरमायो कमा अरसलना फ़ीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमा। असां जीअं न तव्हांजे मथां एहसान कयो आहे जो असां तव्हां मां चूंडे करे तव्हांजे रहनुमाईअ भलाईअ जे लाइ हिकु पैगंबर रसूल बनाए करे मोकिलियो आहे। पोइ उहो असांजो रसूल जंहिंखे असां चूंडियो आहे ऐं तव्हां मां चूंडियो आहे तव्हांजे फ़ाइदे जे लाइ, उनजो कमु कहिड़ो आहे? पहिरें नंबर ते कमु हुई यतलू अलैकुम आयातिना, असां जूं आयतूं क़ुरान पाक जूं तव्हांखे पढ़ी थो ॿुधाए। ॿियो नंबर वयुज़क्कीकुम, तव्हांखे पाक थो करे ज़ाहिरी पलीतीअ खां बि, रूहानी अंदरूनी बुत परस्ती ऐं ग़लाज़तुनि वारे पलीतीअ खां बि, ग़लति ख़्यालात, ग़लति अक़ीदो, ग़लति सोच, ग़लति फ़िक्र, समूरे अंदरूनी रूहानी बीमारनि खां बि जेके कुफरिया अक़ीदे सां निस्बत रखंदड़ हुजनि या शरीयत जे ख़िलाफ़ मंसूब थींदड़ हुजनि, उन्हनि समूरनि अंदरूनी पलीतनि खां बि तव्हांखे पाक थो करे। 3 नंबर ते अल्लाह तबारक व तआला फरमायो वयुअल्लिमुकुमुल किताब, ऐं तव्हांखे क़ुरान पाक सेखारे थो, हिकु पढ़ी थो ॿुधाए क़ुरान पाक जूं आयतूं, जो तव्हांखे पाक थो करे, माना प्रैक्टिकल करे थो ॾेखारे इबादत कीअं कबी, ज़ाहिरी पाकाई कीअं कबी, रूहानी पाकाई कहिड़े अक़ीदे ऐं कहिड़ी तरबियत तालीम सां थींदी, उहे सभु करे ॾेखारे। 3 नंबर ते पोइ क़ुरान पाक तव्हांखे सेखारे बि थो, पढ़िबो कीअं, सम्झिबो कीअं, अमल कीअं कबो ऐं उन ते पंहिंजे मथां ऐं पंहिंजे घर वारनि जे मथां नाफ़िज़ कीअं कबो, तालीम उहा नाफ़िज़ कीअं कबी सेखारे बि थो।
चौथे नंबर में वल हिकमत ऐं हिकमत बि तव्हांखे सेखारे थो। क़ुरान पाक बि सेखारे थो, हिकमत बि सेखारे थो। पंजे नंबर ते वयुअल्लिमुकुम मा लम तकूनू तालमून, हर उहो कमु, हर उहा तालीम, हर उहा शइ तव्हांखे सेखारे थो जेका तव्हां पहिरियां कोन था ॼाणो। हाणे इन सॼी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गोया खे ॼण त तारीफ़ ऐं साराह करे छॾी त मुंहिंजो रसूल तव्हां मां चूंडियल आहे, तव्हांजे भलाईअ जे लाइ एॾा वॾा कम थो करे। पोइ जो मुंहिंजो एहसान आहे न तव्हांजे मथां, जीअं न मां तव्हांजे मथां एहसान कयो आहे, पोइ बदिले में फ़ज़कुरूनी, तव्हां बि त मूंखे यादि कयो। मां जो तव्हांजे रहनुमाईअ जे लाइ एॾो वॾो कमु कयो आहे, तव्हां मां चूंडे हिकु रसूल पैगम्बर बनाए मोकिलियो आहे, पोइ तव्हां बि त फ़ज़कुरूनी, पोइ तव्हां बि त मूंखे यादि कयो। ईअं कोन्हे त इन एहसान इनखे एहसान ॼाणायां, उनजो बदिलो ई आहे त तव्हां मूंखे यादि कयो। अल्लाह ताला उनजे एवज़ में बि गोया खे फ़रमायो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कंदव मां तव्हांखे यादि कंदुसि। इहे एॾा वॾा प्यार भरिया लफ़्ज़ आहिनि। उन अक़ीदे ऐं ईमान जे मिठास मुहबत सां सोचबो त सम्झ में ईंदा। अल्लाह तबारक व ताला जो शान, अल्लाह तबारक व ताला जी किबरियाई वॾाई एॾी वॾी आहे, एॾी वॾी आहे, एॾी वॾी आहे जो सॼी काइनात जी हर मख़लूक, 18,000 कमो पेश मख़लूक़ात, सभ जो सभु ख़ुदा तबारक व ताला जी तस्बीह करणु छॾे ॾियनि। अल्लाह ताला जी इज़त ऐं अज़मत में हिकु तिर बराबरि सुईअ जे सोराख़ बराबरि कमी लही। पर जेकॾहिं सभु मख़लूक़ूं गॾे करे अल्लाह तबारक व ताला जी ताज़ीम, इबादत, तस्बीह एॾी ज़ोर शोर सां कनि जो 24 कलाक इबादत में लॻी वञनि, सभु कम छॾे ॾियनि, त बि अल्लाह तबारक व ताला जी इज़त ऐं अज़मत में हिकु तिर बराबरि इज़ाफ़ो कोन थींदो। लम यलिद वलम यूलद ज़ात, अल्लाह समद ज़ात आहे, पर पोइ बि एॾी वॾी शान किबरियाई जे बावजूदि पंहिंजे बाननि सां मुहबत भरियो इज़हार कंदे फ़रमाए तव्हां मूंखे यादि कंदव त मां तव्हांखे यादि कंदुसि। मशकूरोनी, तव्हां मुंहिंजे इन नेमतुनि जो शुकुरु कंदव त पोइ वला तकफुरून, कम अज़ कम तव्हां जे मथां मुंहिंजा जेके एहसान आहिनि, मां तव्हांजे मथां मुहसिन थी करे साबित थियुसि, त पोइ कम अज़ कम मुंहिंजी नाशुक्री त न कजो, मुंहिंजे नेमतुनि जी बेक़दरी त न कजो। जीअं हिकु हिकु शइ नेमत आहे, अखि नेमत आहे, कनु नेमत आहे, ज़बान नेमत आहे, नकु नेमत आहे, हीअ जिस्मानी जेतिरा संद ओतिरियूं नेमतूं, हिकु सेकंड हवा ऑक्सीजन ताज़ी खणी वरी आलूदा पुराणी ॿाहिरि कढूं था, इहे सभु नेमतूं जिस्म खां अलावा दुनिया जी हर शइ नेमत आहे। अल्लाह तबारक व ताला फ़रमायो इन्हनि नेमतुनि सां गॾोगॾु मुंहिंजी हीअ नेमत एॾी वॾी आहे, एॾी वॾी आहे जो तव्हांजे भाङे में मां पंहिंजो महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पैगम्बर बनाए छॾींदुमि। इहा एॾी वॾी नेमत आहे, पोइ तव्हां मुंहिंजो शुक्रियो था कंदा, मशकूरु मुंहिंजो शुकुरु कंदा कयो मुंहिंजे नेमतुनि जो, वला तकफुरून, नाशुक्री न कंदा कयो। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे जेको बयानु कयो। गहरी नज़र सां ॾिसिजे त अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे अंदरि खोड़ सारियूं ॻाल्हियूं तालीम तौर ते बयानु फ़रमायूं, वरना त क़ुर पाक तारीख़ जो किताबु न आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में मुशरिकनि जेके एतिराज़ात कया, जेके मामलात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां दरपेश हुया, क़ुर पाक उन्हनि खे बयानु करे हिकिड़ो तारीख़ी हवालो ॾेई करे असांखे यादि ॾियारनि ॾियारायो। क़ुर पाक तारीख़ जो किताबु बि कोन्हे, ऐं क़ुर पाक कहाणियुनि ऐं किसनि जो किताबु बि कोन्हे। क़ुर पाक इंसान जी ज़िंदगी जे लाइ निज़ाम हयात आहे। लफ़्ज़ में अल्लाह तबारक व ताला तालीम ऐं तरबियत रखी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके सिफ़तूं बयानु कयूं हुयूं, उन्हनि में सभ खां पहिरियां सिफ़त बयानु कई वई यतलू अलैकुम आयातिना, असांजो क़ुर तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो। हितां इहो सबक़ु मिलियो त क़ुर पढ़णु सिखी ॾियो, क़ुर पढ़णु सिखी ॾियो। वयुज़क्कीकुम, पोइ क़ुर पाक जे अंदरि जेके अहकामात हुजनि उन्हनि अहकामनि खे सिखिजे, तव्हां त उन्हनि अहकामात ते वरी माण्हू अमल करे सघे। वरी वयुअल्लिमुकुमुल किताब वल हिकमत, जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहा तालीम ॾिनी असांखे किताब जी पढ़ण जी, पोइ सेखारण जी, पोइ अमल करण जो तरीक़ेकार असांजे मथां बि लाज़िम आहे त असां पाण बि पंहिंजे आलो अयाल ते बि अहिड़ी तालीम नाफ़िज़ कयूं। अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि बि फ़रमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा,
ईमान वारो पाण खे बि पंहिंजे आलो अयाल खे बि जनम जे बारे खां बचायो। ऐं वल हिकम लफ़्ज़ अहिड़ो फरमायो वियो, लफ़्ज़ नंढड़ो आहे पर वॾी मानादार लफ़्ज़। अलाह जी फरमायो मुंहिंजो नबी तव्हांखे क़ुर पढ़ी थो ॿुधाए, क़ुर सेखारे थो, हिकमत बि सेखारे थो। हिकमत कहिड़ी शइ थींदी आहे? लफ़्ज़ सदाईं ॿुधंदा आहियूं हिकमत हिकमत हिकमत। हिकमत छा खे चइबो आहे? जेके तबीब डॉक्टर हकीम हिकमत कंदा आहिनि उनखे बि ज़ाहिरी तौर ते हिकमत चइबो आहे। कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं तदबीर सां माण्हूअ जे जिस्म मां मर्ज़ खे कढंदा आहिनि, ज़ाहिर कंदा आहिनि। त ज़ाहिरी तौर ते हिननि खे हकीम चइबो आहे। क़ुर पाक जे अंदरि लफ़्ज़ हिकमत जो जेको ॻाल्हायो वियो उहो खोड़ सारनि मानाउनि खे अचे थो। हिकमत भरियो जवाबु ॾिनो वञे, इहा बि हिकमत आहे। हिकमत भरी पॉलिसी जोड़ी वञे जंहिंसां फितनो ऐं फ़साद पैदा न थिए, इहा बि हिकमत आहे। हिकमत भरी तालीम ॾिनी वञे जीअं माण्हुनि जे दिलनि ते असरु थिए, इहा बि हिकिड़ी हिकमत आहे। हिकमत जो वॾो दाइरो वसीउ आहे। थोरा मिसाल ॾींदो वञा। हिकमत भरियो जवाबु कीअं थींदो आहे? हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां हिकिड़े माण्हू अची करे सुवालु कयो, साईं जेकॾहिं आसमान कमान बणिजे, सतारा उन कमान जा तीर बणिजी वञनि, निशानो ज़मीन हुजे, त माण्हू काॾे वञे? आसमान कमान बणिजी वञे, सतारा उन जा तीर बणिजी वञनि, हाणे छा ख़्यालु आहे? इन कमान मां सतारा तीर बणिजी हेठि किरंदा त कंहिंखे छॾींदा? का मख़लूक बचंदी? हुन शख़्स सियाणो हो, समझदार हो। मूसा अलैहिस्सलाम खे ग़ालिबन शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त न पियो सुञाणे त हीअ अलाह जो पैगम्बर आहे। चईंसि त जेकॾहिं आसमान कमान बणिजी वञे, सतारा उन कमान जा तीर बणिजी वञनि, छिके करे मथां कोई असांखे हाणे ज़मीन निशानो हुजे त माण्हू काॾे वञनि थियूं बचनि? ज़मीन ते हूंदा त बची त कोन सघंदा, काॾे वञनि? फ़ौरन मूसा अलैहिस्सलाम हुनखे जवाबु ॾिनो त जेको कमान मां तीर उछलाईंदड़ हूंदो न, माण्हू सभु उन पासे हलिया वञे। कमान मां जेको तीर उछलाईंदो माण्हू उन पासे हलिया वञनि। ज़ाहिर आहे जितां तीर ईंदो माण्हू उन तुरकश तीर हलाइण वारे माण्हूअ सां गॾु बीहंदा, तीर त कोन लॻंदो, तीर सभु उन खां परे वेंदा। इहो जवाबु हो त सभु जो सभु माना अलाह तबारक व तआला जे ज़ात जी तरफ़ मुतवजे थियनि। न आसमान उन जे मथां कमान बणिजंदो, न सतारा तीर बणिजंदो मथां थी सघंदो। जवाबु हिकमत भरियो, वॾो रस्तो ॾेई छॾियईंसि। उन समझदार माण्हूअ सुवालु करण खां पोइ जवाबु जॾहिं ॿुधो तॾहिं चई त हाओ इहो जवाबु अलाह जो पैगम्बर ॾेई सघे थो, ॿिए जी मजाल कान्हे। पोइ पुछा कयसि तव्हांजो नालो, ॿुधायसि त मूसा अलैहिस्सलाम, तॾहिं हुनखे मालूमात थी। अहिड़ीअ तरह सां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो शख़्स आयो, हिकमत भरी मसलिहत मूसा अलैहिस्सलाम सुलेमान अलैहिस्सलाम कीअं रखी। हिकिड़ो अमर आयो, फ़ौरन चवणु लॻो साईं मां शौक़ीन आहियां बदकूं घर जे अंदरि कुकड़नि जहिड़ियूं थींदियूं न बदकूं, इहे बदकूं घर में पालींदो आहियां। हिकिड़ो अमराव मुंहिंजो चोराए थो वञे, हिकिड़ो अमराव मुंहिंजो चोराए थो वञे, पर ॾिठो बि कोन थमांसि, जे ॾिसांसि त ॾाढी सज़ा ॾियांसि, पर रोज़ु बची थो वञे, सदाईं मुंहिंजो चोराए थो वञे। सुलेमान अलैहिस्सलाम चूंकि नबी हुजण सां गॾोगॾु रोए ज़मीन जो बादशाह बि हो, फ़ौरन ऐलान कयो त अचो निमाज़ ते अचो। माण्हू सभु आया। सुलेमान अलैहिस्सलाम चवणु लॻो त हिकिड़ो पाड़ेसरी आहे हिन अमरा जो, हिन जूं बदकूं चोराए थो वञे, पर उन माण्हूअ जे मथे ते उन बदक जो खंभ बि पियो आहे। जेको चोर हो उन फ़ौरन पंहिंजे मथे ते हथु हणियो। सुलेमान अलैहिस्सलाम चयोसि इहो चोर वञी वठियसि। जीअं असां चवंदा आहियूं सिंधीअ में चोर ॾाढी अमका को, जंहिंखे खुखंदी उहो पाण हथु विझंदो। असां हिकिड़ो जुमिलो चवंदा आहियूं हर उन माण्हूअ जे लाइ जंहिंखे खुखंदी आहे ॻाल्हि। सुलेमान अलैहिस्सलाम उनखे ईअं जवाबु ॾिनो। हुज़ूर सलातो वसलाम जे बेशुमार मसलिहतुनि मां हिकमत भरे ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॿुधायां मिसाल तौर ते त हुज़ूर सलातो वसलाम जन खे जॾहिं इब्तिदा में अञा हुज़ूर सलातो वसलाम जन खे नुबूवत ग़ालिबन न मिली, अल्लाह तबारक व तआला उहा दानाई अता फ़रमाई जो काबतुल्लाह शरीफ़ जी नई तामीर थिए पई, मके जा माण्हू तामीर कनि पिया, पोइ सभु क़बीला इहो एज़ाज़ हासिलु करण जी कोशिशि कनि पिया त इन जे पीर जो पथर हजर असवद इन सां असां जोड़ियऊं, असां इन जो खणी करे उन जी तामीर में रखूं। इख़्तिलाफ़ु थियो,
हू चए पियो असां खणंदासीं, हू चए पियो असां खणी रखंदासीं, हू चए पियो असां खणंदासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु अञा पैगम्बर ग़ालिबन न हुआ। हुननि फ़ैसिलो कयो त चङो हीअं था कयूं, सुबुह जो सवेर सभ खां पहिरियां जेको शख़्स आयो न उन खां इहो पथर खणाए करे काबतुल्लाह शरीफ़ जी दीवार में रखाईंदासीं, तामीर में उन खां इहो शरफ़ वठंदासीं। सभ खां पहिरियां इतफ़ाक़ सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुबुह जो आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ॻाल्हि ॿुधायूं त असां राति हीउ फ़ैसिलो कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंतिहाई हिकमत भरियो फ़ैसिलो कंदे पाण पंहिंजी चादर मुबारक विछायूं, पथर खे हज़र अस्वद वारे पथर खे खणी करे चादर ते रखियऊं। 4 वॾा जेके कबीला हुनजे सरदारनि खे चवंदा आहिनि चादर जे कुंड कुंड खां वठूं। सभिनी जॾहिं चादर खणी करे दीवार जे भरिसां रखी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी खणी करे उहो दीवार ते नज़र कयो। उन्हनि समूरनि खे इहो एज़ाज़ बि मिली वियो, इख़्तिलाफ़ बि ख़तमु थी वियो। अल्लाह तबारक व तआला बेशुमार इन्हनि हिकमत भरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि जे तरफ़ इशारो कंदे फ़रमायो, मुंहिंजो नबी उहो आहे जेको तव्हांखे क़ुर पढ़ी बि ॿुधाईंदो आहे, क़ुर सेखारींदो बि आहे ऐं हिकमत बि सेखारींदो आहे, दानाई समझदारी बि सेखारींदो आहे। वयुअल्लिमुकुम मा लम तकूनू तालमून, हर उहा शइ तव्हांखे सेखारे थो जेका तव्हां पहिरियों ॼाणींदा ई कोन। पोइ तव्हां मुंहिंजो ज़िक्र कंदा कयो। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम लफ़्ज़ त नंढड़ो आहे, अल्लाह सां फरमाए तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हिकिड़े शख़्स सम्झण जे लाइ सुवालु कयो त साईं असां त अल्लाह तबारक व तआला खे यादि कयूं, इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त अल्लाह अल्लाह कंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं, क़ुर पढ़ंदासीं, ज़िक्र कंदासीं, माना अल्लाह खे यादि था कयूं। अल्लाह ताला असांखे यादि कीअं कनि, इहा ॻाल्हि सम्झ में न आई। अल्लाह ताला असांखे यादि कीअं कनि? ग़ालिबन इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, तफ़सीर कुर्तुबी वारे में लिखियो आहे त मां सम्झी वेंदो आहियां जंहिं वक़्तु अल्लाह तबारक व तआला असांखे यादि कंदो आहे। हैरान थी करे ॿियनि पुछियुसि त साईं तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे त अल्लाह असांखे बि यादि कंदो? चई हा, जंहिं वक़्तु असां क़ुर पढ़ंदा आहियूं उन वक़्तु अल्लाह असांखे यादि कंदो, जंहिं वक़्तु निमाज़ पढ़ंदा आहियूं उन वक़्तु अल्लाह असांखे यादि कंदो, जंहिं वक़्तु ज़िक्र कंदा आहियूं उन वक़्तु अल्लाह असांखे यादि कंदो। छो त अल्लाह ताला पाण चयो आहे न तव्हां मूंखे यादि कयो त बदिले में मां तव्हांखे यादि कयां। त पोइ अल्लाह तबारक व तआला खे यादि करणु माना अल्लाह तबारक व तआला जे समूरनि हुक्मनि जी इताअत कनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत ते अमल कनि, इहो आहे अल्लाह ताला खे यादि करण जो मतिलबु। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम जो मतिलबु इहो आहे, तव्हां मूंखे यादि कयो माना मुंहिंजे ॿुधायल तरीक़ेकार ते अमल कयो माना तव्हां मूंखे यादि कयो। पोइ अज़्कुरुकुम मां तव्हांखे यादि कंदुमि जो छा मतिलबु, तव्हां जूं जेके ज़रूरतूं हूंदियूं, तव्हांजा जेके मुश्किल कम हूंदा, जिन कमनि खे छॾे करे तव्हां मूंखे यादि कंदा हूंदव, उन्हनि समूरनि जो तहफ़ुज़ वरी मां कंदुसि। ज़ाहिरा माण्हू अल्लाह तबारक व तआला जे निमाज़ खे अदा करण जे लाइ शुरू कंदो त ज़ाहिरा ॿिया कम छॾणा पवंदासीं। अल्लाह ताला ॼण त फरमायो अज़्कुरुकुम माना उन्हनि कमनि खे पूरे करण जो ज़िम्मो बि मुंहिंजो। तॾहिं त रिवाज जे अंदरि ईंदो आहे न त जेको बंदो 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो आहे, हदीस पाक जे अंदरि अचे थो, अल्लाह तबारक व तआला ग़ालिबन हदीस कुदसी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेको बंदो निमाज़ जो इतमाम कंदो आहे, पाबंदीअ सां पढ़ंदो आहे 5 ई वक़्त, अल्लाह ताला फरमाए थो उनजे कमनि खे पूरे करण जो ज़िम्मो मुंहिंजो आहे। ऐं जेको निमाज़ पाबंदीअ सां न पढ़ंदो पोइ उन्हनि जे कमनि खे पूरे करण जो ज़िम्मो अल्लाह तबारक व तआला न खंयो आहे। हाणे सोचण जो मक़ामु आहे, अल्लाह तबारक व तआला जे मर्ज़ीअ खां सवाइ कहिड़ा कम असांजा पूरा थी सघंदा? हिकिड़ो बि न, कोई कमु पूरो कोन थींदो। लिहाज़ा असांखे निमाज़ जी पाबंदी करणी पवंदी। इहा निमाज़ समूरनि इबादतुनि जो मग़ज़ आहे, समूरनि इबादतुनि जो मग़ज़ आहे। हिन में क़ुर पाक जी तिलावत बि अची थी वञे, दुरूद बि अची थो वञे, तस्बीह बि अची थी वञे, सजदो रुकू क़याम सभु क़िस्म जूं इबादतूं, निमाज़ समूरनि इबादतुनि जो मजमू आहे। तॾहिं गोया के तफ़सीर इब्न कसीर वारे बि लिखियो आहे, अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह, त फ़ज़्कुरूनी जो मतिलबु आहे निमाज़ूं पाबंदीअ सां पढ़ो ऐं ज़िक्र पाबंदीअ सां 24 कलाकनि में हिकिड़ो टाइम ख़ासि करे हुन में ज़िक्र कंदा कयो, पोइ अल्लाह तबारक व तआला तव्हांजे मामलात खे पूरो फरमाईंदो। तॾहिं फरमाई वशकुरूली, मुंहिंजे हिननि वॾियुनि नेमतुनि जो, हर नंढी वॾी नेमत जो शुकुरु कंदा कयो, नाशुक्री न कंदा कयो। ॿी जॻह ते फरमाई लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम, शुकुरु कंदव त वधाए ॾींदोमांव, वला इन कफ़रतुम जी नाशुक्री कंदव त इन अज़ाबी लशदीद, मुंहिंजो हिसाब बि सख़्तु आहे, मुंहिंजो अज़ाब बि सख़्तु आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।